अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 19 ऑगस्ट थर्सडे ऐं उन सां गॾु गॾु 10 मुहर्रम जो बि ॾींहुं आहे ऐं सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 10:30। मां नाश्तो बि कयो इलाही देरि मां, जेको आहे थोरी निंड बि कई एक्स्ट्रा, उहा त लाज़मी हूंदी आहे मोकल वारे ॾींहुं। ऐं उन खां अलावा मां तव्हां सभिनीनि जे कमेंट्स जा जवाब लिखिया कल्ह वारी वीडियो ते या ॿियनि वीडियोज़ ते जेके बि आयल हुया। उन में काफ़ी सारो टाइम लॻी वेंदो आहे ऐं कुझु वीडियोज़ पयूं एडिट करण जे लाइ, उहे एडिट कयमि। अॼु रिलीअ जी हिकिड़ी वीडियो शेयर कंदमि जेका मुंहिंजी वीडियो ठहियल हुई पर एडिट न थियल हुई, उनखे बि एडिट कयमि। ऐं हाणे जेको आहे हलूं था अंदरि ऐं कुझु कटिंग कंदमि नई रिलीअ जी, उहा तव्हां सां शेयर कयां थी। ऐं उन सां गॾोगॾु मां हीअ मच्छी कढी रखी आहे ऐं अॼु मां मच्छीअ जी हिकिड़ी नई रेसिपी ट्राई कंदमि ऐं उन जी अलॻि सां वीडियो ठाहींदमि, उहा तव्हां सां अलॻि सां मां शेयर कंदमि। सो कमरे जी सूरत हाल तव्हांखे ॾेखारियां मां हुते छा थी कयां। सामान सिर्फ़ु फैलाए रखियो आहे। राति जो मां ट्राई कई रिलीअ जी थोरी जेका आहे टुकरी ठाही, पर हाणे मां कटिंग कंदमि ऐं पोइ थोरो जीअं ई पीस मुंहिंजो वधंदो रिलीअ जो त डिज़ाइन त नुमाया नज़र अचे न, सिंपल आहे बिल्कुलु, कोई हुन में कारीगरी न आहे, पर बसि प्रॉपर हिकिड़ो मां यूज़ कयो आहे कपिड़े जो पंहिंजे हिसाब सां। त हाणे हिते कटिंग कंदमि ऐं उहो रिलीअ में ऐड करे उहे पीसिस पोइ मां तव्हांखे ॾेखारींदमि त हुनजी शिकिल कीअं थी लॻे। सो हीअ आहे मुंहिंजी नई रिली। ठीकु आहे, सस्पेंस ख़तमु थियो। ऐं हिन जूं 2 लाइनूं 2 कतारूं मां राति जो ॻंढे रखियूं ऐं हीअ 2 कतारूं जेके आहिनि हाणे ॻंढियूं आहिनि। ऐं इन में हिकिड़ी शइ तव्हां ॾिसंदव त हीअ ग्रीन जेके आहिनि न सभु हिकु डायरेक्शन में थियूं वञनि ऐं हेॾां वरी पीच जेके आहिनि उहे सभु हिकु डायरेक्शन में थियूं वञनि। त इहो थोरो ख़्याल सां हिनखे ॻंढिणो आहे त जीअं हिन में अहिड़े क़िस्म जी का मिस्टेक न थिए। त बसि हीअ कपिड़े जो पीस ॾिसी आइडिया आयो। ऐं हीअ रिली सिबजी बि जल्दी वेंदी छो त हे हिकिड़ो पीस एॾो वॾो आहे ऐं हीअ बि जेके आहिनि एॾा कोई नंढड़ा न आहिनि, पर बहरहाल जल्दी जल्दी थिए। सॼो टाइम ई कटिंग में आहे, कटिंग ऐं माप उन में वॾो वक़्तु लॻी थो वञे। सो हीअ मुंहिंजो प्यारो प्रोजेक्ट आसानु आहे बिल्कुलु। ऐं तव्हां ॿुधाइजो छा मूंखे हिन जी बि वीडियो ठाहिणु घुरिजे त कीअं ठहंदी हीअ रिली, कीअं ॻंढिबी। हिन में कलर्स ऐं प्रिंट पंहिंजी मर्ज़ी जा खणी था सघिजनि ऐं ज़रूरी कान्हे त हीअ जेके कलर्स आहिनि हिन सां मैचिंग ई हुजनि, बिल्कुलु ॿिया बि थी था सघनि, पंहिंजी मर्ज़ी आहे। बसि इहो आहे जो पोइ हीअ डायरेक्शन जेका आहे ईअं हलंदी रहंदी त इहो ॾाढो सुहिणो लॻंदो। त हाणे वेंदमि मां किचन में, कमु त इहो हलंदो रहंदो मुंहिंजो। ऐं हिते कटिंग थियल इलाही पीसिस पिया आहिनि अञा, पर फ़िलहालु मां नथी सिबां, मूंखे लंच ठाहिणो आहे। ऐं जीअं त जॾहिं रेसिपी जी वीडियो ठाहिबी आहे न त वरी थोरो एहतमाम बि करिणो हूंदो आहे, शयूं जमा करे रखणियूं हूंदियूं आहिनि सभु, त उहो करिणो आहे मूंखे हाणे। सो मूंखे इंतज़ारु रहंदो त हीअ रिली तव्हांखे कीअं लॻी आहे ऐं हिन जो मूंखे ट्यूटोरियल ठाहिणु घुरिजे या न। हीअ मुंहिंजो मज़ेदार मच्छीअ जो ॿोड़ तयारु आहे, साए मसाले में पकल मच्छी। ऐं हाणे मां जेको आहे पचाईंदमि मानी। अटो बि हिते मां कढी रखियो आहे, असांजो इहो लंच थींदो। ऐं हीअ मां ॿोड़ हिन में ठाहे चुकी आहियां, रेसिपी जी वीडियो ठही वई आहे, उहा इंशाल्लाह मां तव्हां सां सुभाणे शेयर कंदमि, एडिट करे वठां। ऐं हाणे असां लंच करे वठूं। शाम जा थिया आहिनि 6:45। अॼु असांजी मासी न आई, मोकल कयईं त सुराणे थांव धोई वई आहे। ऐं मंझंदि जी मानीअ खां पोइ मुंहिंजो बिल्कुलु कुझु करण जो मूड न रहियो आहे। हिते सुराण वई आहे वॉक करणु ऐं हीअ पटाटा थी बॉइल करे ऐं हिते चणा थी बॉइल करे, उहो कंहिं क़िस्म जी चाट ठाहींदी। ऐं राति जे लाइ जेको आहे असां चांवर पचाईंदासीं। उनखां सवाइ हीअ ग्वार मूंखे बॉइल करणी आहे, बॉइल करे रखंदासीं त जीअं कंहिं बि महिल पचायां। ऐं भिंडियूं राति जो पचाईंदासीं, भिंडियूं चांवर ऐं ग्वार सिर्फ़ु बॉइल करे रखंदमि। सो जंहिं महिल ईंदमि किचन में राति जी मानी पचाइण जे लाइ, त उन महिल मां इहा ग्वार बि बॉइल करे छॾींदमि। त मुंहिंजो मंझंदि खां पोइ बिल्कुलु कुझु कमु करण जो मूड न थियो आहे। ऐं हाणे मां चाहियां थी थोरी तव्हां सां वेही कचहरी कयां। सॼी मंझंदि मां लंच खां पोइ हीअ मुंहिंजी रिली ऐं मां हिते हुयासीं। सो हाणे कयूं था कचहरी। बैकग्राउंड में तव्हांखे नज़र ईंदी पोयां मशीन जी तार। सो बसि सुबुह ई इहा जेतिरी सिलाई कयमि इहा तव्हां ॾिठी। उन में ज़ाहिर आहे काफ़ी टाइम लॻो ऐं ॿोड़ ठाहियमि मच्छीअ जो, उन में बि टाइम लॻो। बिना वीडियो जे अगरि असां कुकिंग कंदा आहियूं न, वीडियो न ठाहिणी हुजे त आसानु हूंदो आहे, शयूं खणंदो विझंदो वञ। पर वीडियो ठाहिण जे लाइ हर कमु पहिरियों करे रखिणो पवंदो आहे, ॾेखारिणो पवंदो आहे। सो बज़ाहिर त बसि मां मच्छीअ जो ॿोड़ पचायो, पर हुन में ज़ाहिर टाइम घणो लॻो। ऐं लंच खां पोइ अलाह वाई ऐं
शायदि मां जेको कल्ह इलाही सारा कपिड़ा धोता उनजो थकु मूंखे सुबुह ताईं हलियो पिए। सो मंझंदि जो सुम्हियमि त सुम्ही ई पियमि। हाणे एॾी निंड खां पोइ राति जो वरी अलाह आई आहे, मुंहिंजो निंड ईंदी ई कोन मूंखे राति जो, छो त मंझंदि जो जॾहिं घणो सुम्हिजे न, मूंसां त ईअं ई थींदो आहे, मंझंदि जो घणो सुम्हां त पोइ राति जो मूंखे देरि सां निंड ईंदी आहे। हाणे बसि सोचियमि त कुझु मूं वटि शेयर करण लाइ न आहे, मां कुझु कमु त कंदमि कोन, हाणे जेतिरो कयो आहे एतिरो काफ़ी आहे। ऐं उनखां पोइ इहो राति जी मानी जो कमु थींदो। भाॼियूं सुराण कटे रखंदी आहे एज़ यूजुअल, सदोरी मुंहिंजी सुराण, ऐं मां इहा ग्वार बॉइल करे छॾींदमि, भिंडियूं राति जो पचाए छॾींदमि। साओ मसालो वठी आयासीं, उहो घणो हिसो अॼु जेको यूज़ थी वियो ॿोड़ में, त कोशिशि इहा ई हूंदी आहे त काई बि शइ जेका आहे असांजी ज़ाया न थिए, त इस्तेमालु थी वञे। इहो सिलसिलो बसि हलंदो रहंदो। ऐं रिलिन ठाहिण जो सिलसिलो ज़िंदाबाद। ॿुधाइजो अॼु वारो तव्हांखे आइडिया कीअं लॻो। बसि सिंपल आहे, जीअं मां चयो त घणी महिनत मां नथी कयां, बसि चाहियां थी त कपिड़ो सजायो थिए, मुंहिंजा बॉक्सिस थोरा थोरा साह खणनि, कुझु उन्हनि में जान अचे, उन्हनि तां कुझु ॿार हल्को थिए, त पोइ बसि जेको जीअं बि अचे थो ज़हन में उहो उअं ई शुरू थी वञा। ऐं तमामु सन्हियूं ऐं नाज़ुक टुकड़नि वारियूं रिलियूं न ठाहींदमि बिल्कुलु बि, छो त मूं में एतिरी हिमत ई न आहे। बि मां पंहिंजी दिलि विंदुराइण जे लाइ, पाण खे मसरूफ़ रखण लाइ, ऐं अजायनि फुज़ूल ख़्यालनि खां बचण जे लाइ मां कुझु न कुझु कमु कंदी रहंदी आहियां। सो उन सिलसिले में इहो बि कमु हले थो पियो। हालांकि मां ॿियो एतिरो क्राफ्ट मटीरियल जमा कयो आहे, दिलि त चए थी अलाए ॿियो कुझु छा छा ठाहियां, पर जेकॾहिं यकीन कयो मां हिकु दफ़ो रिली ठाहिणु छॾियमि न, त वरी 2-3 साल छुटा। वरी इहे हिते ई कपिड़ा पिया पारूथा थींदा, सड़ंदा पिया, मूंखां पुॼंदो न, टेम्पो टुटी पियो त पोइ बसि। सो हाणे अॼुकल्ह जीअं मूड आहे न मुंहिंजो, जंहिंखे मां चवंदी आहियां दौरो, त उहो दौरो पियल आहे, अॼुकल्ह मूड ठहियलु आहे, त मां चाहियां थी त उन मां जेतिरो थी सघे मां कमु अॻियां वधायां। बाक़ी मूंखे ॾाढी ख़ुशी थी, अॼु कंहिंजो कमेंट पढ़ियमि त मुंहिंजी धीअ तव्हां जूं स्टोरीज़ जूं वीडियोज़ ॾिसंदी आहे, त उहा दादीअ खां अञा ॿियूं बि स्टोरीज़ ॿुधणु थी चाहे। एॾो प्यारु आहे मूंखे उन ॿार ते, त मां चयो हलो ठीकु आहे, मां ॿियूं बि स्टोरी वीडियोज़ ठाहींदमि। ऐं फेसबुक ते बि अॼु कंहिं लिखियो त मुंहिंजा ॿार तव्हांजूं कहाणियुनि जूं वीडियो शौक़ सां ॾिसंदा आहिनि, ख़ासि करे 5 सालनि जी नंढड़ी, उहा पंहिंजी माउ खे चवंदी आहे त दादी जी कहाणी वारी वीडियो हलायो। सो मूंखे मां ॾाढो इंजॉय कयो, मूंखे लॻो त ॼण मुंहिंजो कुझु कयो सजायो थियो। हालांकि इहे कहाणियूं मां राजिया जे लाइ शुरू कयूं, उन महिल हादिया बि न हुई। सो हाणे त हादिया बि आहे, त मां सोचां थी त कहाणियुनि जो सिलसिलो वरी शुरू कयां, छो त मूंखे अहिड़ो रिस्पॉन्स न पियो मिले, का मोट न पई मिले, त मां इहो कमु अध में ई छॾे ॾिनो हो। पर अगरि मूंखे ख़बर पए त ॿार इंट्रस्ट वठनि था, उन्हनि खे वणनि थियूं इहे शयूं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां वापसि ठाहिणु शुरू कंदमि। सो अॼु जो व्लॉग थी सघे थो मुख़्तसिर हुजे, छो त जेतिरो कमु कयो मां ओतिरो तव्हां सां शेयर कयो, बाक़ी टाइम रेस्ट कयो, त हाणे रेस्ट छा शेयर कयां, त घणा कलाक निंड कयमि। सो बहरहाल ईअं थींदो रहंदो, कॾहिं कॾहिं मूंसां ईअं थींदो आहे त मां हिकु ॾींहं में बि हिकु हफ़्ते जेतिरो कमु करे वेंदी आहियां, कॾहिं कॾहिं मां इलाही ॾींहंनि में बि हिकु ॾींहं जेतिरो कमु न करे सघंदी आहियां। सो डिपेंड कंदो आहे मूड ते या सिहत ते, कॾहिं मज़ो न हुजे तबियत में। सो शुक्र आहे अलाह जो, अॼुकल्ह ठीकु आहे सभु कुझु, कमु जेको आहे तरतीब सां हले थो, ज़िंदगी रवां दवा आहे, अलाह ईअं ई रखे हमेशह। ऐं तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी, जेके मुंहिंजी वीडियोज़ ॾिसो था, उन्हनि खे पसंदि कयो था, ऐं मूंखे वरी नई सही वीडियोज़ ठाहिण जो शौक़ु पैदा थिए थो। सो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु कयूं था। तव्हांजूं सलाहूं, तव्हांजा मशवरा, या जेको कमु मां कयां थी उन जे बारे में तव्हांजी राय मुंहिंजे लाइ ॾाढी क़ीमती आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ऐं अॼु खां मां हिकिड़ो नओं मैसेज ऐड थी कयां, जेको मुंहिंजी हर वीडियो जे आख़िर में हूंदो रोज़ानो। वॉक कयो लाज़मी, वण पोखियो, इहो ॾाढो ज़रूरी आहे। ऐं प्लीज़ सिंधी आहियो त सिंधीअ में कमेंट कयो। अलाह चाहियो त सुभाणे लाइव सेशन में मिलंदासीं, तेसिताईं अलाह वाही।